काज़ी अहमद में यशवीन मेडिकल सेंटर में मिस्किन गरीब ऐं बहिराड़ी वारनि माण्हुनि खे मुफ़्त तिबी सहूलतूं इलाज सिहत बाबति आगाही फराहम करण जे सिलसिले में हिकु अहम ऐं मालूमाती वर्कशॉप मुनक़द कई वई। तक़रीब में मेडिकल सेंटर जे स्टाफ समेत शहर जी सियासी समाजी अदबी तंज़ीमुनि जे अॻवाननि मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि जे नुमाइंदनि साफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सेंटर जे अॻवान डॉक्टर सदाम कीरियो अहमद खोसो वर्कशॉप में शिरकत कंदड़नि खे ब्रीफिंग ॾींदे चयो त यशवीन मेडिकल सेंटर थोरे ई अरसे में इलाइक़े वासियुनि खे अहम तिबी सहूलतूं फराहम करण में कामयाब थियो आहे। हुन ॿुधायो त सेंटर पारां मुफ़्त मेडिकल कैंप जो इनाक़ाद कयो वियो जिते मरीज़नि जा मुख़्तलिफ़ टेस्ट एक्सरे हेपाटाइटिस स्क्रीनिंग समेत ॿियूं ज़रूरी चेकअप कया विया ऐं मुफ़्त दवाऊं पिणु फराहम कई वयूं। हुन चयो त इदारे जो मक़सद इंसान जी ख़िदमत आहे ऐं मुस्तक़बिल में बि अहिड़ा ख़ैराती प्रोग्राम जारी रखिया वेंदा त जीअं इलाइक़े जे माण्हुनि खे इलाज लाइ ॿियनि शहरनि ॾांहुं वञण जी ज़रूरत न पवे। तक़रीब दौरान यशवीन इदारे सां सहकार कंदड़ समाजी कारकुन काज़ी अहमद जे सहाफ़ी सख्त तालका प्रेस क्लब काज़ी अहमद जे प्रेस क्लब नेशनल प्रेस क्लब ईवान सहावत प्रेस क्लब पीसफुल सपोर्टिंग हैंड्स सगा शाख काज़ी अहमद इंसान दोस्त वेलफेयर यंग जनरेशन समेत ॿियनि तंज़ीमुनि जे नुमाइंदनि खे मंजता सर्टिफिकेट पिणु ॾिना विया।